नासिक नवाखे आग कंदासीं। वफ़ाक़ी घरवसी राणा सनावला चयो आहे त महांगाई लोड शेडिंग जे ख़ात्मे ऐं मईशत जी बहितरी लाइ जंगी बुनियादनि ते कमु जारी आहे। घरवसी राणा सनावला पंहिंजे बयान में चयो आहे त इलेक्शन कमीशन सां न विढ़णु घुरिजे, न वरी इदारनि ते इल्ज़ाम मढ़णु घुरिजनि। हुन चयो त पढ़ी फंडिंग चोरीअ जो केस आइन कानून ऐं इदारनि जो एहतराम कंदे विढ़णु घुरिजे। संदसि चवणु हो त कानून जी भनकड़ी करण ते कानून तव्हां जे साम्हूं हूंदो। राणा सनावला चयो त महांगाई घटाइण, लोड शेडिंग ख़तम करण ऐं मईशत खे हथी वठाइण लाइ जंगी बुनियादनि ते कमु जारी आहे। आगाह पिया वाक़े वफ़ाक़ी घरवसी राणा सनावला चयो आहे त महांगाई लोड शेडिंग जे ख़ात्मे ऐं मईशत जी बहितरी लाइ जंगी बुनियादनि ते कमु जारी आहे। घरवसी राणा सनावला पंहिंजे बयान में चयो आहे त इलेक्शन कमीशन सां न विढ़णु घुरिजे, न वरी इदारनि ते इल्ज़ाम मढ़णु घुरिजनि। हुन चयो त पढ़ी फंडिंग चोरी जो केस आइन कानून ऐं इदारनि जो एहतराम कंदे विढ़णु घुरिजे। संदसि चवणु हो त कानून जी भनकड़ी करण ते कानून तव्हां जे साम्हूं हूंदो। राणा सनावला चयो त महांगाई घटाइण, लोड शेडिंग ख़तम करण ऐं मईशत खे हथी वठाइण लाइ जंगी बुनियादनि ते कमु जारी आहे।